या अल्लाह जल्ल जलालहू, या रहमान या रहीम या करीम रब। अॼो को साईं ग़ुलाम मोहम्मद सियाल साहब जो ख़ैर, साईं सदाम हुसैन सियाल साहब जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला सलवात जे सदके, मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके, ग़ुलाम मोहम्मद सियाल साईं के, सदाम हुसैन साईं, सजाद अली साईं के, ग़ुलाम अब्बास साईं के, सभिनी घर वारनि के मौला क़यामत ताईं आबाद फरमा। हिननि ते जेके बीमारियूं मुश्किलातूं आहिनि उहे सभु अली अकबर जे सदके हिननि तो दूर फरमा। सदाम साईं जे रोज़ीअ में ग़ैबी ज़ाहिरी बरकतूं गंजा ता फरमा। मोहम्मद हाशिम साईं के ऐं सजाद अली साईं के नौकरी रोज़गारी अता फरमा। जे सदाम साईं के अॼु दुआ जे लाइ चयो, अल्लाह उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। जा जे लाइ बि दिल में सोचल था उन्हनि जा बच्चा घर आबाद फरमा। ओ मौला साईं अल्लाह यार फुल पोटो साईं के, गुलजार अली फुल पोटो साईं के, ग़ुलाम शबीर सियाल साईं के क़यामत ताईं आबाद फरमा। अॼु जेके बि दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार। असां जुमिले सॼी जमात जो बेड़ो तार। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर।